हीअ आहे जामशोरो जिते तइलीमी दर्सगाहूं आहिनि, पर हिते हाणे हर रोज़ु बदअमनी इन ॻाल्हि जो चिटो सबूत आहे त पुलिस पंहिंजी ज़िमेवारी सही तरीक़े सां अदा न पई करे, जंहिं सबबु हर रोज़ु फुरूं धाड़ा क़त्ल वारा वाक़िया जनम वठी रहिया आहिनि। ताज़ो ई कोटड़ीअ में चइनि घर भातियुनि जे क़त्ल समेत रासवा मोरी कोटड़ीअ में नियाणीअ आॾो दीदा दिलेरीअ सां हिकु पीउ मुर्तज़ा जमालीअ खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे ख़ौफ़ ऐं दहशत पखेड़े छॾी, पर पुलिस उन्हीअ जा क़ातिल गिरफ़्तार न कया जेके बाआसानीअ सां विच शहर मां निकिरी हलिया विया। जामशोरे में मासूम सिदरा नवाणीअ जे क़त्ल खां वेंदे 3 मासूम ॿारड़नि ऐं हिकु औरत समेत 3 मर्दनि यानी कि 8 ॼणा 3 महीननि में क़त्ल कया विया, पर पुलिस उन्हनि केसनि में का अॻभराई न कई आहे, जंहिं ते हितां जा शहरी सिविल सोसाइटीअ समेत सियासी समाजी धुरियुनि जा अॻुवान पुलिस जी कारकर्दगीअ ते सवाल उथारे कानून नाले का शइ न हुजण जो चई जामशोरे खे कश्मीर जो कचो बणाइण जी रस्ता रोक करण जी घुर कई आहे। त मां चवां थी त मुंहिंजे लाइ हिनमहिल मरी वियो आहे दिल बराबो अबो मुंहिंजा सोनू अबो। जामशोरे में 8 सालनि जी मासूम निंगरी सिदरा नवाणी जे क़त्ल खे जेतोणीकि 17 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर जामशोरो पुलिस क़ातिलनि खे न ज़ाहिर कयो आहे न वरी उन्हनि जी गिरफ़्तारीअ लाइ का अॻभराई करे सघी आहे, जंहिं ते मासूम निंगरीअ जा वारिस सिविल सोसाइटी तोड़े शहरी पुलिस ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि ऐं उन हवाले सां गुज़िरियल सूमर वारे ॾींहं ते आल पार्टी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें जामशोरो पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर कंदे ज़िले में बदअमनी क़त्ल फुरुनि जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियण ते पुलिस खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। अगरि जामशोरो पुलिस मुकमल तौर ते कातिल गिरफ़्तार करण में नाकाम थी विया, जेको कातिल खोरू जेको हितां जो मक़ामी माण्हू आहे जेको शहर जी गलियुनि जे विच में अचे थो, ऐं सम्झां थो त जामशोरो पुलिस हुनजी सरपरस्त आहे, उहा हुनजी भाङे भाईवार आहे, हुनजी हिसे पतीअ वारी आहे, उहो हुननि खे गिरफ़्तार नथी करे सघे। असां पुलिस खे इहो था ॿुधायूं जेकॾहिं तव्हां हिन वक़्त ताईं 17 ॾींहं गुज़री विया आहिनि, हिकिड़ी मासूम नियाणी हिते क़त्ल थी वई आहे, असांजे घरनि में तरा विछायल आहिनि, असांजे जेको आहे हिन वक़्त ताईं अखियुनि में ॻोढ़ा आहिनि, उहे तकलीफ़ूं आहिनि, पर उनखे जामशोरो पुलिस सम्झण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं पुलिस खे नथो अचे त असां हुनखे ॿुधाईंदा जेकॾहिं जामशोरो शहर जा 5 खोरू 5 ॾोहारी 5 चोर वठी जेकॾहिं उन्हनि खे पातराणी उन्हनि खां पुछा कनि उहे जेको आहे हिननि खे नक्शनि ते ॿुधाए छॾींदा। हिन वक़्त ताईं हिननि जूं जेकी जदीद क़िस्म जी टेक्नोलॉजियूं आहिनि मुकमल तौर ते नाकाम थियूं आहिनि, पर उहे नाकाम न थियूं आहिनि, उहे कामयाबु आहिनि, ही नाकाम आहिनि, छो त करे हिननि खे कंहिं जे क़त्ल सां को बि कमु कोन्हे को। 17 खां 18 ॾींहं मुसलसल तकलीफ़ुनि में परेशानियुनि में बीठा आहियूं, जामशोरो पुलिस मुकमल तौर ते नाकाम आहे। असां सिर्फ़ु हिकिड़ो सादो मुतालबो खणी वेठा आहियूं, बाबा क़त्ल थी वियो त क़त्ल लाइ इंसाफ़ ॾियो। असां चऊं था त हीअ जेको सो पुलिस जी तमामु घणी नाहिली आहे। 17 ॾींहं हिकिड़ी मौसूम सिदरा सिंध यूनिवर्सिटी सोसाइटी में क़त्ल थी वञे ऐं 17 ॾींहंनि ताईं असांखे आसरा डटा पुलिस जा हेतिरा माण्हू गदान हीअं कयो आहे, बसि पुॼण वारा आहियूं, बसि हीअं असां अॼु आल पार्टी जामशोरे जे शऊर खे घुराए अॼु जामशोरे माण्हुनि खां असां जामशोरे माण्हुनि खां अॼु पुछूं पिया त हीअ जेके असां तहरीक हलायूं पिया इहा असांजी हिकिड़ी नियाणी न पर इहा तव्हांजी नियाणी आहे ऐं मुसलसल जामशोरे में माण्हू क़त्ल थियनि पिया पर उन्हनि जा कातिल न पिया पकड़जनि। हाणे जामशोरे में पुलिस वटि हिकिड़ो वञी कमु पियो आहे, 15 एमरजेंसी हला हूंदी आहे, उहा मंशियात जे केबिन ते छापा पई हणे, असांजी सियाहिप हूंदी आहे उहा जेकी जांच कंदी आहे उहा पंहिंजो रोड ते कमु पई करे, जामशोरे जा थाणा तव्हां वञो तव्हांखे ख़ाली मिलंदा। त असां हीअ था चऊं त बाबा आख़िर तव्हां कातिल कॾहिं ॿधंदो कीअं ॿधंदो, हीअ ज़ुल्म आहे। ऐं अॼु असां हीअ सॼे जामशोरे जे शऊर खे साफ़िन खे सियासियुनि खे अदीब दानवेश्वर घुराए अॼु असां पंहिंजे तहरीक जो आगाज़ कंदासीं ऐं SSP जामशोरे खे अपील बि कंदासीं ऐं एहतिजाज बि कयूं था त फिलफोर सिदरा जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। हिन आल पार्टी कॉन्फ्रेंस में STP SUP जिस्कम PP शहीद भुट्टो दुकानदार यूनियन सेवा समेत सहाफ़ती तंज़ीम जे अॻुवाणनि ऐं कारकुननि शहरीन वॾे अंग में शरीक थी
मासूम सिदरा जे क़त्ल ते ॻणतीअ जो इज़हार कंदे 2 ॾींहं अंदरि जवाबदार गिरफ़्तार न कया विया त मरहलेवार तहरीक हलाए बुख हड़ताल शटरबंद तोड़े SSP आफ़ीस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे। जामशोरो मस्त हवाउनि ऐं शाइरनि जे अक्स जो शहर ऐं अली बाबा अब्दुल करीम बलोच जो शहर कोटड़ी जितां इल्म अदब जूं ॾियाछूं ॿरंदियूं हुयूं, हाणे हर रोज़ु क़त्ल बदमनी ॿिन्ही जाड़नि शहरनि जे इल्मी अदबी हैसियत विञाए छॾी आहे। नालो आहे आयुब सिदरा, मुंहिंजी भाइटी आहे। हीअ 2 मई ते 2 तारीख़ ते हीअ हादसो थियो आहे। उन हादसे में SP साहब पाण आयो, माना अचे तॾहिं ते बाबा 3 ॾींहंनि में तव्हांजे सिदरा जा कातिल असां गिरफ़्तार कंदासीं। उन खां बावजूदि कुझु बि न थियो, मजबूरन असां रोड बंदि कयो। रोड ते PI DSP साहब आयो, पाण कयो असां इहे तव्हांखे 2-3 ॾींहंनि में कातिल गिरफ़्तार कर। न उन खां पोइ SP साहब ॾिठो आहे, न असां DSP साहब ॾिठो आहे। असां हीउ जेको बि अमल आहे, जेकी बि कॉन्फ्रेंस आहे, असां मजबूरी कई आहे। दोस्तनि खे तकलीफ़ जेको बि सिस्टम आहे असां सॼो मजबूरी में माना कयो आहे। जो हिन वक़्तु ताईं कुझु बि 17 ॾींहं गुज़री विया, अञा ताईं का ॻाल्हि ई न आहे। प्राइवेट सिक्योरिटी हूंदे सूंदे, पुलिस जे थाणनि हूंदे सूंदे, हेॾी नफ़री जे हूंदे सूंदे बि मतिलबु कुझु न आहे। SP खे इहा ख़बर पए थी, पुलिस वारनि खे इहा ख़बर पए थी त असांखे कहिड़ी केबिन वारे खां भतो वठिणो आहे। लाणकाणे मां हिकिड़ी मज़दा निकिरे थी, जंहिंजे कटे में अंदरि हिकिड़ो पिस्तौल पियल आहे। उहो हिन साइड हिन जामशोरे थाणे ते ख़बर थी पए इन में अंदरि कणिक जी बोरी में हिकिड़ो पिस्तौल आहे, उहो पकिड़े सघनि था। बाक़ी सिदरा जा कातिलनि खां नथा पकिड़नि। नंढड़ी सिदरा जंहिंखे कातिलनि फोरनि गुंडनि बदमाशनि उन मासूम नींगीअ खे जेका शइ वठण आई हुई, खेॾण आई हुई, उन खे फोरन क़त्ल करे छॾियो। इंतिहाई अफ़सोसनाक ऐं शर्म जी ॻाल्हि आहे त अञा ताईं हुन जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। ऐं हीउ जामशोरो जेको रोशनियुनि जो शहर आहे, कानून जो शहर आहे, मोहबतनि जो शहर आहे, जंहिंजे यूनिवर्सिटीअ में कानून पढ़ायो वञे थो, क्रिमिनोलॉजी पढ़ाई वञे थी, पर उन इदारे में, उन यूनिवर्सिटीअ में, उन जामशोरे में मासूम सिदरा क़त्ल थी वञे थी, पर उन जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि। इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। हिकिड़ी सिदरा जो क़त्ल ईअं सम्झो त इंसानियत जो क़त्ल आहे। हुनजी माउ जेका अञा ताईं परेशान आहे, अञा ताईं ॻोढ़ा ॻाड़े पंहिंजे धीउ खे सारे पई थी ऐं उनखे ॻोल्हे पई थी। असां सभु जेके हिते गॾु थिया आहियूं, सिविल सोसाइटी जा माण्हू, यूनियनुनि जा अॻवान, शाइर, अदीब, सभु इहो मुतालबो करियूं था त सिदरा जे कातिलनि खे ॻोल्हे उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। थोड़ी खुशी भी महसूस करे थी, शायद जामशोरे जो शोर की तकलीफ में हुआ। इन मासूम सिदरा के कत्ल जो सोचो कॾहिं पुलिस खे पैसा करण कोन ॾींदासीं। असां अॼु बि इहो ई अज़म रखूं था, असां सिर्फ़ु बुरखा माणी सां न, पर असां उन न्याणी जे कत्ल में मुलवस जेके बि जवाबदार आहिनि उनजी गिरफ़्तारीअ ताईं साथ गुज़ारी। सॼी सिल जेका आहे उहा पुलिस स्टेट थी वई आहे ऐं हिन पुलिस स्टेट खे हिन हुक्मरान ठाहियो आहे। हिन सॼे क़त्ल जा ज़िम्मेवार जेके आहिनि इहे ई हुक्मरान। जामशोरो ज़िलो जेको वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जो अबाणो ज़िलो आहे, हिते हाणे भान सईदाबाद खां वेंदे सेवण, कोटड़ी, जामशोरो पर सारो ज़िलो बदमनी जे बाहि में वकोड़जी चुको आहे। उन करे वज़ीर आला सिंध मथां इहो फ़र्ज़ु थो बणिजे त हू पंहिंजे ज़िले जो अमन मोटाइण लाइ हितां जे आफ़ीसरनि खां पुछाणू करे सख़्तु क़दम खणे ऐं मक़तूल धुरियुनि जे वारसनि सां इंसाफ़ लाइ को तकिड़ो क़दम खणी पंहिंजे ज़िले खे अमन शांतीअ वारो ज़िलो बणाए असुल तारीख़ बहाल कराए। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल, जामशोरो।